जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। उमेद त तव्हां सभु ठीकु हूंदो। जीअं त अॼु सिंधी ॿोलीअ जे नाले वारे शाइर अदीब मुहक़िक़ जनाब तनवीर अब्बासी साहिब जी जो सालगिरह जो ॾींहुं आहे ऐं डॉक्टर तनवीर अब्बासीअ मुतालिक़ असां सां गॾु आहे असांजो नौजवान शाइर हुबदार जागीराणी। उन मुतालिक़ असां हुबदार जागीराणी खां गुज़ारिश कंदासीं त डॉक्टर तनवीर अब्बासी बाबति असांखे कुझु ॿुधाए। जी दोस्तो, डॉक्टर तनवीर अब्बासी सिंधी ॿोलीअ जो उहो हिकिड़ो नाले वारो अदीब मुहक़िक़ दानिशवर हो जेको नज़रियाती तौर ते हिकिड़ो तरक़ी पसंदि फ़िक्र सां सलाड़ियल हुयो ऐं जंहिंजी समूरी उमिरि तरक़ी पसंदि फ़िक्र जे फैलाउ में गुज़री। संदसि ज़िंदगीअ जो उथणु वेहणु ऐं सिंधी समाज खे तरक़ी पसंदि फ़िक्र सां ॻंढण जे लाइ हुनजी कोशिशि रहियो। ऐं हुननि जी जेके लिखिणियूं हुयूं, जेका हुनजी शाइरी हुई, जेका इल्मी अदबी तहक़ीक़ हुई, या ख़ासि तौर ते आउं उहे तव्हां सां ॻाल्हियूं शेयर करणु चाहींदुसि त डॉक्टर तनवीर अब्बासी सिंधी शाइरीअ ते जेका हुनजी नज़र हुई, उन में सिंधी शाइरी जो जेको फ़िक्री जेको पासो हुयो, उन में हुन तरक़ी पसंदि फ़िक्र खे फैलाउ जा ॻाल्हियूं कढी ऐं निर्वार कयूं। ख़ासि तौर ते पंहिंजे उन अहद जे शाइरनि ते जेके हुननि महाग लिखिया, जीअं मुख़्तियार मलिक साहिब जी शाइरी ते महाग लिखियो, या जीअं साईं अयाज़ गुल जी शाइरी ते महाग लिखियो, ईअं केतिरनि ई अणगणनि शाइरनि ते हुन महाग लिखिया। त उन्हनि जे महागनि खे जॾहिं असीं पढ़ूं था पिया त उन्हनि सिंधी शाइरनि खे प्रोग्रेसिव थाट जे हवाले सां हिकिड़ियूं तजवीज़ूं ऐं हिकिड़ियूं ख़ासि तौर ते जीअं जदीद सिंधी शाइरीअ ते कंहिं वक़्त में हिकिड़ा तनक़ीदी बूछाड़ थी त हिकिड़ो डॉक्टर तनवीर अब्बासी हो जे जदीद सिंधी शाइरीअ जो मज़मून हिकिड़ो तहक़ीक़ी लिखी करे सिंधी समाज खे या उन वक़्त जे अदबी लाड़नि ऐं रुझाननि खे इहो माना बांवर करायो। उहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कई त सिंधी जदीद शाइरी जदीद फ़िक्र सां सिंधी समाज खे अॻिते जेकॾहिं वठी वञिणो आहे त इन क़िस्म जे रुझान वारी शाइरीअ खे असांखे प्रोजेक्शन ॾियणी पवंदी। ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ो ॿियो पासो जेको डॉक्टर तनवीर अब्बासीअ जो आहे, उहो आहे तहक़ीक़ जी दुनिया जो। ऐं तहक़ीक़ जी दुनिया में डॉक्टर तनवीर अब्बासी शाह लतीफ़ जी शाइरीअ ते जेको सिंधी शाह लतीफ़ जी शाइरी ते हिकिड़ो ज़ख़ीम किताबु लिखियो, उन में जेकॾहिं मज़मूननि खे असीं ॾिसूं था पिया त उहे मज़मून पिणु हिकिड़ी तहक़ीक़ जे हवाले सां हिकिड़ो नओं दग़ हुयो जेको सिंधी अदब जी तहक़ीक़ में उनखां अॻु कंहिं बि शाह लतीफ़ खे इन नज़रिए इन नज़र सां इन तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी नज़र सां कन ॾिठो, जंहिं बैन अल-अक़वामी अदब खे खोले करे लतीफ़ सरकार जी शाइरी खे सम्झाइण जी कोशिशि कई आहिनि। जेके मज़मूननि में ॾिसूं था, जीअं शाह लतीफ़ जी शाइरी जी अक्सी शाइरी, या जीअं शाह लतीफ़ जी शाइरी में रंगनि जो अभ्यास, अहिड़ा खोड़ सारा जेके मज़मून आहिनि, हिकिड़े अछूता मज़मून हुआ जेके उन वक़्त में बि तमामु घणा मशहूरु थिया। ऐं अॼु बि जेके सिंधी अदब जा जेके शागिर्द आहिनि, उन्हनि मज़मूननि खे पढ़ी करे शाह लतीफ़ जी शाइरीअ खे हिकु नए अंदाज़ सां ॾिसनि था। ऐं उहा नओं अंदाज़ जदीद फ़िक्र जो अंदाज़ आहे, उहो ई तरक़ी पसंदि प्रोग्रेसिव सोच जो अंदाज़ आहे। ऐं उन ई इनक सां उन ई नज़र सां जॾहिं लतीफ़ खे ॾिसूं था त लतीफ़ जी शाइरी अञा वधीक कुशादी ऐं गहरे फ़िक्र जी असांखे नज़र अचे थी पई। त डॉक्टर तनवीर अब्बासी जी ज़िंदगी बि ईअं ई तरक़ी पसंदि फ़िक्र सां गुज़री। ॾिसो, हू पाण प्रोफेशनल डॉक्टर हुयो त हुनजी डॉक्टर साहिब जी जेका वसियत हुई त हुनजी जेको वेठो आहे उनजी मड़ खे मेडिकल जे शागिर्दनि खे तजुर्बनि जे लाइ ॾिजे त जीअं उहे उनखे तजुर्बनि में इस्तेमालु करे सघनि। ऐं डॉक्टर तनवीर अब्बासी हिकिड़ो सिंधी समाज जो हिकिड़ो अहिड़ो माना कमिटेड इंसानु हुयो जंहिं पंहिंजूं अखियूं डोनेट कई हिन मुल्क जे समाज खे, सिंधी समाज खे ख़ासि तौर ते इहो मैसेज ॾिनो त जहिड़े बि इंसाननि जे कमु अचो, ऐं जेकॾहिं तव्हां हिन दुनिया में नथा रहो तॾहिं बि इंसाननि जे कमु अचो। त डॉक्टर तनवीर अब्बासी पंहिंजी ज़िंदगी जे मक़सद खे सही सम्झो ऐं उन ते पहिरां जेको हुनजो अमली जेको किरदारु आहे उहो पिणु हिकिड़ो शानाइतो हुयो। हुबदार जागीरानी साहिबु डॉक्टर तनवीर अब्बासीअ जे फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत ते थोरनि लफ़्ज़नि में तमामु घणो कुझु ॻाल्हायो। डॉक्टर तनवीर अब्बासी जो नालो नूर नबी अब्बासी हुयो ऐं उनजी पैदाश ख़ैरपुर ज़िले जे हिकिड़े नंढड़े शहर सूबेदेरे में 7 डिसंबर 1933 में थी। ऐं उन बुनियादी तालीम कराचीअ मां हासिलु कई। उन खां पोइ मेडिकल जी जेका तालीम आहे उहा लियाकत मेडिकल कॉलेज मां उन डॉक्टरीअ जी डिग्री हासिलु कई। ऐं पोइ हू ख़ैरपुर शहर हुन वसायो। ख़ैरपुर मीरवाह जे कप ते हुनजो घरु हुयो, जंहिंखे सरमद जे घर जे नाले सां सॼी सिंध में हुनखे सुञाणप ऐं मशहूरु रहियो।
डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी अॼोकी सालगिरह जे मौक़े ते असां सॼी सिंध जे माण्हुनि खे मुबारकबाद पेश कयूं था।